शहीद नसरुल्लाह जी अमर ॻाल्हायां पई। असांजो कंहिं सां जहिड़ो कोन्हे, ज़ात पाक वारनि सां जहिड़ो कोन्हे, रात पाक वारनि सां असांजे जहिड़ो लुंड सां ख़ालिद ख़ान, शहबाज लुंड, नूर मोहम्मद लुंड, असांजो जहिड़ो इन्हनि सां न क़ौम सां असांजो जहिड़ो, न पंहिंजे आड़े पाड़े सां जहिड़ो, न पंहिंजे कसकरी सां जहिड़ो। उहो जहिड़ो चाहींदा आहिनि जहिड़ो मुदा थिए। मुंहिंजो पुटु शहीद अमन पसंदि हुयो, उन्हनि जा असां अमड़ आहियूं, असां अमन पसंदि हूंदासीं। कानून जंग विढ़ंदासीं, अखरनि सां विढ़ंदासीं, टकरनि सां असां कोन विढ़ंदासीं। वाह हाज़िरी ते फिर असां लॻा जेड़े ॾींहुं